दोस्तों जलाल चांडे जो पहिरों जॾहिं कलाम रिलीज़ थियो त अॼु सुञाणी छो नथो, पर उहो ॾियारो यादि कर दोस्तों। उहो कलाम तमामु घणो मशहूरु थियो। उन कलाम खे जॾहिं केस्ट ते रिलीज़ थियण खां अॻु में जलाल चांडे वञी PTV ते ॻायो हुयो या रेडियो पाकिस्तान ते पहिरीं ॻायो हुयो। उन कलाम खां पोइ जॾहिं सिंध वासियुनि जलाल चांडे जा कलाम इहो कलाम ॿुधो जॾहिं पहिरों कलाम, त पोइ जलाल चांडे माण्हुनि खे ख़बर पई त जलाल चांडियो बि हिकु फ़नकार आहे। जलाल चांडियो ॻाइण सां गॾोगॾु जलाल चांडे खे ॿियूं मुख़्तलिफ़ शयुनि जा शौक़ बि हूंदा हुया, जीअं मेंहूं थियूं, कबूतर थिया, घोड़ा थिया या कार गाॾी थी। इन्हनि जो तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो जलाल चांडे खे। ऐं जलाल चांडियो जॾहिं नओं नओं फ़नकार थियो त जलाल चांडे खे दिलि में इहा ई ख़्वाहिश हुई त मूं वटि हिकिड़ी भली गाॾी हुजे। मुंहिंजा यार दोस्त ऐं यार वेस माण्हू हुयो जलाल चांडियो। जलाल चांडे जी तव्हां ज़िंदगीअ ते नज़र कंदव त जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में जॾहिं बि वांदो थी वेंदो हुयो त ओताक उन जी त दोस्तों जलाल चांडे जी ज़िंदगीअ ते जे अगरि नज़र कंदव त जलाल चांडियो यार वेस माण्हू हूंदो हुयो। ऐं जलाल चांडियो जॾहिं बि ॿाहिरि निकिरंदो हुयो त उन सां गॾु 8-10 माण्हू बि गॾु हूंदा हुया। ऐं उनखे कार गाॾी जेका आई उहा हलाइण जो बि तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो। ऐं कार गाॾीअ ते चढ़ी करे पंहिंजनि यारनि दोस्तनि सां गॾु काॾे घुमणी निकिरनि, इहो बि तमामु घणो जलाल चांडे खे शौक़ु हूंदो हुयो। इन करे जलाल चांडे जॾहिं बि पहिरें चकर में पैसा जलाल चांडे वटि गॾु थिया, जलाल चांडे वञी पंहिंजे लाइ 2D गाॾी वरिती। उन टाइम में इन गाॾीअ खे 2D गाॾी चवंदा हुया। पोइ जलाल चांडे शौक़ सां गाॾीअ ते घुमी करे ऐं माण्हू बि सुञाणींदा हुया फलाणी महफ़िल में फलाणीअ में त भाई इहा गाॾी जलाल चांडे जी अथव, इहो जलाल चांडियो अची वियो आहे महफ़िल में। इहे ॻाल्हियूं ॿुधी करे जलाल चांडे खे तमामु घणी ख़ुशी महसूसु थींदी हुई। ऐं जलाल चांडियो ख़ुशि थींदो हुयो त मां गाॾीअ ते चढ़ी थो अचां ऐं माण्हू मुंहिंजी नेकी था कनि। जलाल चांडे केस्ट जी दुनिया में हिकु इनकलाब बर्पा कयो दोस्तों। जलाल चांडे जेके केस्टी फ़नकार हुया उन्हनि खे दफ़न कयो। जलाल चांडियो सिंध जो हिकु अवामी फ़नकार थी उभरियो। ऐं जलाल चांडे जेके बि एल्बम रिलीज़ कया सिंध में पंहिंजी ज़िंदगीअ में उहे हड़ई मक़बूल थिया। ऐं जलाल चांडियो सिंध जो वाहिद फ़नकार हुयो जंहिं 16,000 खां मथे एल्बम जेको आहे सो पंहिंजा यादि जेको आहे सो चई करे ऐं उहे मार्केट में रिलीज़ कया। उन खां अलावा ॿियूं महफ़िलूं, शादीअ जा फंक्शन ऐं उन खां अलावा मेलनि मलाखणनि में वञी ॻाइण, इहो इन खां जुदा अमल हुयो दोस्तों। जलाल चांडे जा बि हज़ारनि जी तादाद में परस्तार हुया जेके टेप जेको आहे सो खणी पाण सां गॾिजे अगरि बकरियूं चारण वेंदा हुया तॾहिं बि जलाल चांडे जी एल्बम ॿुधंदा हुया, या लाबारे ते वेंदा हुया तॾहिं बि जलाल चांडे जो एल्बम ई ॿुधंदा हुया दोस्तों। माण्हू एॾा जलाल चांडे खे पसंदि कंदा हुया जे अगरि होटल ते कंहिं ते वञी वेहंदा हुया त पहिरीं चांहि जी फरमाइश न कंदा हुया, पहिरीं इहा फरमाइश कंदा हुया त बाबा जलाल चांडे जी केस्ट ॿुधरा, जलाल चांडे जो कलाम ॿुधरा, पोइ असां चांहि पीअंदासीं ऐं पोइ हिते वेहंदासीं। त पोइ मजबूरन होटल वारो जॾहिं जलाल चांडे जो कलाम हलाईंदो हुयो तॾहिं माण्हू वेही करे चांहि बि पीअंदा हुया ऐं तॾहिं होटल वारे जी कमाई बि थींदी हुई। एॾो जग मशहूरु फ़नकार हुयो जलाल चांडियो जंहिं केस्ट जी दुनिया में ऐं यकतारे चपड़ीअ जी दुनिया में हिकु इनकलाब बर्पा कयो। यकतारे चपड़ीअ खे बि जलाल चांडे उरूज ॾियारियो दोस्तों। जलाल चांडे खां अॻु में यकतारे चपड़ीअ जा बि कुझु महिरबानी दोस्तों। उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।